मां अची पंहिंजे मस्जिद जे इमाम साहब खां पुछा कि तसीं छा थी वियो तो उन आलिम सगोरे मूंखे चयो त असांजे बद अमालनि जो नथी पियो उन दोस्त मूंखे लिखियो तसीं मां जो ख्वाब ॾिठो था मूंखे हुन जो ताबीर ॿुधायो ऐं वरी हेठां लिखियईं चईं मां ख्वाब ॾाढा घटि लहंदो आहियां पर जेके ख्वाब ॾिसंदो आहियां उहे सचा थी जाए त लक्षण असांजा अहिड़ा आहिनि त सही मुल्क जो बेड़ो ॿुॾी वियो माण्हू कावड़ियल मोलविन असां भला माण्हू जो अलाए कहिड़ो ॾोह कयो असां तव्हांखे चयो त पीपल्स पार्टी वारनि खे वोट ॾियो वेठा मस्जिद में खणो क़ुर त पोइ उन्हनि सां ॻाल्हाए न वञो सिंध मां त हिकिड़े बि ॿोलीअ कोन घटियो मां जॾहिं बि ॾिठो आहे त इलेक्शन हाराईंदा सेनेटर मां थियो आहे त माण्हुनि जे वोटनि ते कोन थियो आहे मलाइकनि जे वोटनि ते थियो बिल्कुलु सिधी अलाए कीअं मुल्क में थी विसी असांखे तव्हां वोट ॾियो असांजा मौलवी असेंबलियुनि में अचनि पोइ तव्हांजा कम न कनि त पोइ असां तव्हांजा मयारी सॼी सिंध मां हिकिड़ो बि आलिम कोन थो कढे छा इहा शर्म जी ॻाल्हि कान्हे भंगी चरसी जो मिंबर थी था वञनि ज़ानी शराबी कबाबी लुच लोफर जिन जूं रातियूं शराब ऐं शबाब खां सवा नथियूं गुज़रनि मूंखे ज़रा घटि 3.5 साल थिया आहिनि मां इस्लामाबाद में रहां थो जिन खे तव्हां वोट ॾेई पटका ॿधाए चङ मुर्सी बख़्श मोकिलियो था माण्हुनि सां गॾु थो रहां के चङा बि आहिनि अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे पर अक्सरियत असांजे चूंडियल मेंबरनि जी अहिड़ी आहे जिन जी राति शराब ऐं शबाब खां सवा नथी गुज़रे पोइ जॾहिं असांजा चङा मुड़ुस पंहिंजूं रातियूं ज़िनाकारी ऐं शराबखोरी में गुज़ारींदा पोइ हिन मुल्क ते ख़ुदा जी रहमत नाज़िल थींदी या ख़ुदा जो कहर किरंदो बिल्कुलु सिधी जेको कुझु थिए पियो असांजे बद आमालनि जूं शामत इनके सब खां अव्वल असां सभिनी खे तौबा करणु इस्तग़फ़ार कयो तौबा कयो रुठल रब खे परचायो और अल्लाह के दरवाजे ते कुरान पढ़ो तिलावत कयो ज़िक्र कयो दुरूद पढ़ो ऐं मां अव्हां जे ज़रिए पंहिंजे अमड़ियुनि भेनरुनि न्याणियुनि खे बि इहो अर्ज़ करणु चाहियां थो त मुंहिंजूं अमड़ियूं भेनरियूं न्याणियूं उहे बि घर में क़ुरान पढ़नि तिलावत कनि निमाज़ पढ़नि नफ़िल पढ़नि तहज्जुद पढ़नि इशराक़ पढ़नि रोइनि रब जे दरवाज़े ते जीअं नंबर मां जान छुटे हिन वक़्तु असांजो मुल्क ईअं थो लॻे ॼण ख़ुदा जे नंबर जो शिकार ऐं असां अहिड़ा गंदा थी विया आहियूं जो असांजो दुआ बि क़बूल कोन थियूं असां ज़रदारी साहब खे बार बार चऊं था वज़ीर आज़म साहब खे बार बार चऊं था तो कुछ अहिड़ा कम कयो जो रब से राज़ी थे चई था सघूं ॿियो तो कुछ करे कोन था सघूं छो त अक्सरियत असांजी कान्हे जेका ॻाल्हि असां सिधी आहे क़ौमी असेंबली जा सभु मेंबर आहिनि ज़रे घटि 3.5 असांजा मेंबर आहिनि रुगो 8 हाणे 8 ॼणा छा तव्हां पाण ॿुधायो ॻाल्हि इंसाफ़ जी आहे सेनेट जा कुल मेंबर आहिनि 100 उनमें असांजा आहिनि 12 सेनेट ऐं क़ौमी असेंबली माना सॼी पार्लियामेंट जा सभु मेंबर आहिनि तक़रीबन 450 उनमें असांजा कुल आहिनि 20 असां रड़ियूं कयूं था हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मर रआ मिनकुम मुनकरन फलयुग़य्यिरहु बियदिहि फइन लम यस्तति फबिलिसानिहि फइन लम यस्तति फबिक़ल्बिहि वज़ालिका अज़अफुल ईमान और कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे साईं फरमायो जेकॾहिं तव्हां खे ताक़त आहे त
को बुराई के हथ से रोकियो तमा के ताकत ना है तो ज़बान से रोकियो पर तमा सफा कमजोर हो ए तहां जो मुखालिफ ताकतवर है तहां बेवस हो घट में घट गुनाह के दिल में तो गुनाह समझो उन गुनाह के कम में बेजी मदद त न करे फरमायो यो आहे कमजोर था कमजोर ईमान पर एतरो ईमान भी कंखे हुंदो ते जहन्नम के मोचरन का बची पुट न ॻाल्हायो जेके छोकरा ॻाल्हाइनि कान कुझु न ॻाल्हाए हाणे तक कादियानिन जे हिमायत में बयानबाजी थी रही एमक्यूएम जो सरबराह अल्ताफ हुसैन रोजानो लंडन में बयान थो ॾे तो कादियानी मज़लूम आहिनि ऐं जेकॾहिं मुंहिंजो वस हुजे त मां जेकर पाकिस्तान में कादियानिन जूं मस्जिदूं ठाराईंदा कोन था पढ़ो अखबार अल्ताफ हुसैन साहब के खिलाफ वाइस करण ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे टीवी चैनल्स ते तव्हां ॾिसंदा हूंदव त सभिनी सां अहिड़ी झूठी था कनि जो वञी करे न सदर साहब खे था छॾनि न वज़ीर आज़म खे था छॾनि न कंहिं मुला मौलवी खे था छॾनि सभिनी जा कार्टून था ठहनि टीवीनि ते पर मजाला जो अल्ताफ हुसैन जो कार्टून अचे मां हिकिड़े टीवी वारे खे चयो ॾिसां न कि मुला खे था छॾियो न मौलवी खे न सदर खे न वज़ीर आज़म खे अल्ताफ जो कार्टून छो था ठाहियो इहो आज़म जिब्रील जो भाई टियों आहे तो मां के अखबार और जो पियो सिर खणाइणो आहे पंहिंजो हर को डंडे रखी दो अल्ताफ हुसैन साहब बयान थो ॾे चए तो मां तौहीन रिसालत ऑर्डिनेंस खत्म कराईंदुसि मुहाजिर असांजा ॿाहिरि आहिनि मुहाजिर मां कोई जहिड़ो कोन्हे पर अल्ताफ जा बयान अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां बग़ावत वारा बयान ॻाल्हि कबी सीधी पंजाब जो गवर्नर भी बयान थो ॾे सलमान तासीर वो भी चए तो तौहीन रिसालत ऑर्डिनेंस गलत है अल्ताफ हुसैन भी चए तो तौहीन रिसालत ऑर्डिनेंस गलत है अल्ताफ हुसैन भी चए तो मुझे वस पुजे मैं कोशिश में लगे पियो हां मैं तौहीन रिसालत ऑर्डिनेंस खत्म कराईंदुसि ऐं पंजाब जो गवर्नर भी चए तो मैं कोशिश में लगो पियो हां तौहीन रिसालत ऑर्डिनेंस खत्म कराईंदुसि अॻ में तव्हां इन ॻाल्हि खे समझो त तौहीन रिसालत ऑर्डिनेंस आहे छा असांजे मुल्क जो हिकिड़ो कानून ठहियल आहे त असांजे मुल्क पाकिस्तान में जेकॾहिं कोई बदबख्त कहीं भी अल्लाह जे नबी या रसूल जे खिलाफ बकवास कंदो तो उनखे असां फाही ॾींदासीं इहो असांजे मुल्क जो ठहियल कानून असांजे मुल्क में जेकॾहिं को माण्हू ॿिन्ही जहाननि जे सरदार मिठड़े मोहम्मद करीम जे शान में गुस्ताखी कंदो त उनखे प्यास ते टंगींदासीं मां तव्हां खां पुछां त इहो कानून सही आहे कि न ग़लत आहे रुगो गैरतमंद मुसलमान ॻाल्हाइनि पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद करे ॻाल्हायो न माण्हू तमामु घणा आहिनि अल्लाहु अकबर जो नारो मुजाहिदनि में कोन थो लॻे ये गल तो समझी लियो तो तौहीन रिसालत ऑर्डिनेंस जो मतलब छा है इन कानून जो मतलब इहो आहे त असांजे मुल्क में जेकॾहिं को माण्हू अल्लाह साईं जे कंहिं पाक नबी या रसूल जे शान में गुस्ताखी कंदो या मिठड़े मोहम्मद करीम साईं जे शान में गुस्ताखी कंदो त असां उनखे फाही ॾींदासीं अब इहो कानून ठीक आहे ठीक आहे सभई था चओ अल्ताफ हुसैन साहब चए थो इहो ग़लत आहे सलमान तासीर तो जे पंजाब जो गवर्नर तो गलत है तुम छा था चओ इहो सही आहे कानून कर गलत आहे मांखे तव्हांजो जवाब खपे अब इहो कानून सही आहे कि न गलत आहे ये ॻाल्हि समझे कोन थो ये अच्छी टोपी वारो हाणे तो इलाज ॾिने आहे बि सफ़ा मलाइकनि जो माण्हू या सभु था चवनि त इहो कानून सही आहे तो चए थो ग़लत
गाल है ना तो सिंधी तो अंग्रेजी में वायस तो कौन तो क्या ये ना तो समझ विरोध की मां के हिंदी क्यों है ना तो विरोध की में शुरू अब यो कानून सही है हाने जे कदे अल्ताफ हुसैन या सलमान तासीर या एड़ा प्या लीडर अमेरिका जे चवणते या बर्तानिया जे चवणते इन कानून के तब्दील करने की कोशिश कन ऐ पो आलिम सगोरा तोहा के चवन त कफन सिरन सा बधी मैदान में निकलो इंशाअल्लाह न जे के कसम कुरान ते चवन था निकलना सी इंशाअल्लाह